खानपुर मार लॻभॻ असर जवाबदार ॻोठाणे जे घर के बाहि ॾेई छॾी। बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो सामान सड़ी वियो। मुतासिर ॻोठाणे जो एहतजाज, जवाबदार असांजे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं करे असांखे लॾाइण लाइ घर के बाहि ॾिनी वई आहे। मुतासिर ॻोठाणनि जो इल्ज़ाम। ख़बर मूजिबि खानपुर मार लॻ लुंड बाज़ार भरिसां जमाल मोरी में बाअसर जवाबदारनि ॻोठाणे हकीम पिताफ़ी जे घर के बाहि ॾेई छॾी आहे, जंहिं सबबि लखें रुपयनि जो सामान, घरू सामान, अनाज, सोनो, ज़ेवर, हंधु, खटूं ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर ॻोठाणनि मोहम्मद सूमर पिताफ़ी, मंठार हकीम पिताफ़ी ऐं ॿिनि एहतजाज कंदे चयो आहे त जवाबदार नूर हसन गॾाणी, मुनीर गॾाणी, रहीम बख़्श गॾाणी, गुल ज़मान पिताफ़ी ऐं ॿिया असांजी 8 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं असांखे लॾाइणु चाहिनि था, जंहिं करे जवाबदारनि असांजे घर के बाहि ॾिनी आहे, जंहिं सबबि लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर ॻोठाणनि DIG सकर, SSP घोटकी ऐं ॿिनि बस वारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौरु असांजे घरनि खे बाहि ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।